एसएसपी लाड़काणे अहमद फैसल चौधरी सीआईए थाणो ख़त्म करे छॾियो आहे। आईजी तरफ़ां सीआईए इंचार्ज के बी कंपनी क्लोज करण बाद अमले के हेडक्वार्टर रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। एसएसपी फैसल चौधरी जो चवणु आहे त आईजी जावेद आलम ओडे सीआईए इंचार्ज बाबति जांच डीआईजी लाड़काणे हवाले कई आहे। रिपोर्ट अचण ताईं थाणे के बंद रखियो वेंदो। अवां खे ख़बर ॾियूं पिया एसएसपी लाड़काणे अहमद फैसल चौधरी सीआईए थाणो ख़त्म करे छॾियो आहे। आईजी तरफ़ां सीआईए इंचार्ज के बी कंपनी क्लोज करण बाद अमले के हेडक्वार्टर रिपोर्ट करण जी हिदायत कई वई आहे। एसएसपी फैसल चौधरी जो चवणु आहे त आईजी जावेद आलम होडे सीआईए इंचार्ज बाबति जांच डीआईजी लाड़काणे हवाले कई आहे। रिपोर्ट अचण ताईं थाणे के बंद रखियो वेंदो। एसएसपी लाड़काणे अहमद फैसल चौधरी सीआईए थाणो ख़त्म करे छॾियो आहे। लाड़काणे मां तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर मुगेरी खां। जी शबीर, आगाह कजो कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल आईजी सिंध जो लाड़काणे जे दौरे दौरान सीआई जो इंचार्ज हो अरशद मलिक उनके बी कंपनी क्लोज करण बाद अॼु एसएसपी लाड़काणो अहमद फैसल चौधरी सीआई थाणो के ख़त्म करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जॾहिं त एसएसपी अहमद फैसल चौधरी सीआई मुतलिक़ सख़्त अहकामात जारी कंदे सीआई थाणे ते तैनात नफ़री हुई उनके हेडक्वार्टर रिपोर्ट करण जा अहकामात जारी कंदे सीआई थाणे के मुकमिल तौर ते ख़त्म करे छॾियो आहे। जॾहिं त आईजी सिंध सीआई इंचार्ज अरशद मलिक खे बी कंपनी क्लोज करण जा आर्डर ॾिना ऐं जांच आहे उहा डीआईजी लाड़काणो नासिर आफ्ताब पठाण हवाले करे छॾी हुई, जंहिंजी रिपोर्ट आहे उहा अचण ताईं एसएसपी चयो आहे त सीआई थाणो आहे उहो बंदि रहंदो ऐं एसएसपी जो वधीक चवणु हो त इंक्वायरी रिपोर्ट आहे अचण ताईं सीआई थाणो बंदि रहंदो ऐं सीआई थाणे ते मुक़ररु थियल स्टाफ हो उनखे मुख़्तलिफ़ थाणनि ते तैनात कयो पियो वञे ऐं एसएसपी वधीक चयो त जेको बि हिन महिल उते मुक़ररु अमरो आहे उन्हनि खे ॿियनि थाणनि ते रखियो पियो वञे ऐं सीआई थाणे खे उन रिपोर्ट अचण ताईं बंदि रहंदो ऐं सीआई इंचार्ज सीआई थाणे जी बिल्डिंग आहे उनखे पहिरियों ट्रैफिक हवाले कयो ट्रैफिक पुलिस हवाले कयो वियो आहे ऐं रिपोर्ट ताईं इंतज़ारु रहंदो त जेसि ताईं रिपोर्ट अचे तेसि ताईं सीआई थाणे जो अमलो आहे उहो ॿियनि थाणनि ते रहंदो ऐं सीआई थाणो बंदि रहंदो। जी महिरबानी अवां जी शबीर, आगाह करण लाइ।